अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो पारस न्यूज़। हाणे शामिल कयूं था सिजावल मां अल्ताफ़ पठान जी ख़बर। सुजावल वेझो बेलो शहर लॻ समेजा मल्हा धुरियुनि में ज़मीन जी हलंदड़ तकरार ख़त्म न थियो, वरी छिकत हाणे शुरू थी वई। अॼु ज़मीन ते कमु कंदड़ मल्हा बिरादरी जे नौजवान ते बुट ॿधल माण्हुनि जो हमिलो, गोली लॻण करे अली गुलाम मल्हा सख़्तु ज़ख़्मी खे सिविल अस्पताल सुजावल मां तबी इमदाद बैदि कराची रिफर कयो वियो ऐं संदसि हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे। ॿिनि बिरादरियुनि में वधंदड़ छिकत सबबि इलाइक़े में ख़ौफ़ हिरास वारी सूरतहाल छांइजी वई। धुरियूं मोर्चाबंदि जॾहिं त 2 हफ़्ता पहिरीं मल्हा ऐं समेजन जे झेड़े में नूर मोहम्मद लोठियो क़तल थी वियो हो।